अस्सलाम वालेकुम। सिंध ऐं पाकिस्तान समेत दुनिया जे कुंड कुड़छ में वेठल असांजे ॾिसंदड़नि खे सिंध मॉर्निंग जे पहिरें शो में दिलि जी गहराइनि सां भलीकार। मां आहियां यसरा आख़ून। हर नओं सुबुह नयूं उमीदूं, नवां ख्वाब ऐं नया मौक़ा खणी ईंदी आहे। असांजी कोशिशि हूंदी त तव्हांजी हिन ख़ूबसूरत सुबुह खे वधीक मालूमाती ऐं यादगार बणायूं। असां रोज़ानो तव्हां लाइ खणी ईंदासीं ताज़ियूं ख़बरूं, दिलचस्प ॻाल्हियूं, सिहत, तालीम, रांदियूं, टेक्नोलॉजी, मौसम, तफ़रीह ऐं सकाफ़तनि सां जुड़ियल ख़ूबसूरत रंग। त अचो मुस्बत सोच, नए हौसले, नई तवानाई सां पंहिंजे ॾींहं जी शुरूआत कयूं। हलूं था प्रोग्राम जे पहिरें सेगमेंट ॾांहुं। जीअं त नाज़रीन अव्हांखे ख़बर आहे त अॼुकल्ह सिंध जी सूरत हाल अगरि ख़ासि तौरु ॻाल्हि कजे कराची में, त जेके ग़ैर क़ानूनी तौरु तरसियल अफ़गानी आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु पुलिस जो क्रैकडाउन जारी आहे। ऐं इन सूरत हाल खे ॼाणण लाइ असां हलूं था पंहिंजे रिपोर्टर आज़ाद मीराणी, जेको असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे, जेको असांखे ॿुधाईंदो त पुलिस केतिरियूं गिरफ़्तारियूं करे चुकी आहे ऐं छा सूरत हाल आहे। जी आज़ाद मीराणी। बिल्कुलु यसरा, असां हिन टाइम मौजूदु आहियूं केपीओ ॿाहिरां। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हीउ जेको आशूरे जे ॿिए ॾियारे ते कराचीअ जे इलाइक़े गुलिस्तान जोर वारे यूनिवर्सिटी रोड ते क़ाइमु हिकु रेंजर्स जो वर्कशॉप हो। उन ते जेको दहशतगर्दनि पारां हिकु नाकाम हमिलो कयो वियो, जेके रेंजर्स एहलकार नाकाम बणायो, दहशतगर्दनि खे जनम वसील कयो। उन केस जी इन्वेस्टिगेशन दौरान वफ़ाक़ी हुकूमत जा जेके एहलकार आहिनि ऐं सिंध पुलिस जा जेके नौजवान आहिनि या रेंजर्स जा एहलकार आहिनि, इन्वेस्टिगेशन दौरान इहो मालूम थियो त हीउ जेको हमिलो हो इन में परॾेही जेके सरगर्मियूं आहिनि उन्हनि जो हथ आहिनि उहे मुलविज़ आहिनि। उन बाद मोहसिन नक़वी ऐं घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार, आई जी सिंध ऐं ॿियो जेको सिंध हुकूमत जी इंतिज़ामिया आहे उन्हनि जो हिकु गॾियल तौरु इजलास थियो। उन इजलास में इहो तइ कयो वियो त जेके कराची में गैर क़ानूनी तौर ते परॾेही रिहाइश पज़ीर आहिनि उन्हनि ख़िलाफ़ सख़्तु क्रैकडाउन कयो। उन क्रैकडाउन जे नतीजे में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पुलिस ज़रियनि मूजिबि इहो मालूम थियो आहे त मुख़्तलिफ़ थाणनि जी जेका पुलिस आहे उन्हनि कार्रवाई कंदे 150 खां वधीक जेके गैर क़ानूनी अफ़गान शहरी आहिनि उन्हनि खे पंहिंजी हिरासत में वरितो आहे। इहा कार्रवाई जेका थी आहे उहा क़ाइदाबाद, मलीर कैंट, मलीर गड्डा पुलिस सिटी स्टेशन, उन सां गॾोगॾु साइड सुपर हाईवे थाणो, सोराब ॻोठ वारे ख़ासि तौर ते जेको उपसगराई वारो इलाइक़ो आहे उन में इहा कार्रवाई में वधीक वधि में वधि जेके परॾे गिरफ़्तार थियनि उहे साइड सुपर हाईवे थाणे ते थिया आहिनि। हिन कार्रवाई में घर घर तलाशी थी, उन सां गॾोगॾु स्नैप चेकिंग हुई ऐं सिक्योरिटी एहलकार आहिनि जेके सिंध पुलिस जा एहलकार आहिनि उन्हनि जेको तलाश ऐप आहे सिंध पुलिस जी उन ज़रिए बि जेको उन्हनि खे बायोमेट्रिक ज़रिए बि काफ़िनि जी तस्दीक कई त हू हुते गैर क़ानूनी उन जा कागज़ पूरा न हुया, दस्तावेज़ात पूरा न हुया, रजिस्टर्ड न हुया ऐं उहे जेके इलीगल एक्टिविटी में बि जेके कुझु गिरफ़्तार आहिनि उहे इंकिशाफ़ थियो आहे त कुझु गिरफ़्तार जेके अफ़गान शहरी आहिनि उहे जेके गैर सरगर्मियूं आहिनि कराची में जेके ख़ासि तौर ते मंशियात जो वापराईंदड़नि में उन्हनि जो आहे, मंशियात सप्लाई में उन्हनि जो हथु आहे। उन सां गॾोगॾु जेके ॿिया ॾोह आहिनि फुर जा, अगवा जा, उन्हनि में मुलविज़ आहिनि। पुलिस ज़रिए जो इहो चवणु आहे त जेके गिरफ़्तार कया विया आहिनि जिन ते को केस न आहे, जेके कंहिं केस में घुरबल न आहिनि उन्हनि खे त होल्डिंग सेंटर मुंतक़िल कयो आहे, छो जो उन्हनि जो कागज़ी हिकिड़ो SOP तयारु थियल आहे जेका वफ़ाक़ी हुकूमत पारां, त उन्हनि खे टोटल कठे कयो वेंदो। 10 जुलाई ताईं हीअ जेका ऑपरेशन आहे उहा जारी आहे, 10 जुलाई ताईं उहा डेडलाइन बि आहे ऐं जेकॾहिं न आहे त जेके पुलिस कार्रवाई जा जेके क़ानून लागू कंदड़ इदारा आहिनि उन्हनि जी कार्रवाई में जेके गिरफ़्तार थींदा उन्हनि खे गिरफ़्तार करे उन होल्डिंग सेंटर मां कठे करे बाद में इन्हनि खे पंहिंजे जेको अफ़गानिस्तान आहे ओॾे नेकाली ॾिनी वेंदी। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेके उन सां गॾोगॾु पुलिस जो चवणु आहे जेके जिन ते केस आहिनि, जेकॾहिं को केस में मुख़्तलिफ़ घुरबल आहे, जेकॾहिं उस इन्वेस्टिगेशन दौरान मालूम थिए थो उन ते केस आहे त उन ते एज़ पर पॉलिसी जेको केस आहे गवर्नमेंट जो उन केस खे उते डील कंदो, उनखे जेल कोर्ट में पेश कयो थो वञे। कोर्ट में पेश करण बाद उन जेको क़ानूनी लाइ अमल जुड़िजे थो उन ते उहो अमल कयो पियो वञे। मां तव्हांखे हिन सां गॾोगॾु इहो ॿुधाईंदा हीअ जेका ऑपरेशन आहे हिन ऑपरेशन खे वफ़ाक़ी हुकूमत ऐं क़ानून लागू कंदड़ जेके ॿिया इदारा आहिनि उन्हनि जी
पुलिस जे सहकार सां जेका इहा आहे गॾियल ऑपरेशन बि आहे, पर हिन में पुलिस जो जेको फ्रंट ते किरदारु आहे, छो जो हीउ गिरफ़्तार करण खां पोइ हिनखे पुलिस पाण वटि रखी थी, उन खां बाद हिनखे होल्डिंग सेंटर मुंतक़िल कयो अथई, उते हिनजी हिकिड़ी प्रॉपर एंट्री कई थी वञे त हेतिरा असां गिरफ़्तार कया आहिनि, उहो तादाद आहे, उन्हनि जो हिकिड़ा टेम्पररी दस्तावेज़ ठाहिया था वञनि त जीअं उन्हनि खे बार्डर ज़रिए, उन्हनि जे तुर्कम बार्डर ज़रिए उन्हनि खे पंहिंजे वापसि वतन ॾांहुं निकाले ॾिनी वञे। जी महिरबानी आज़ाद, तव्हां जी असांखे ताज़ा तरीन सूरत हाल खां आगाह कयो। नाज़रीन, अवांखे ख़बर आहे त सॼी सिंध में डिफॉरेस्टेशन थी रही आहे। इन ई सिलसिले में हैदराबाद में हिकु गॾिजाणी कोठाई वई ऐं हचो त ॿुधूं था त उन में शरीक जेके माण्हू आहिनि उन्हनि जी छा राय आहे, ॿेलनि मुताबिक़ उन्हनि जा छा मुतालबा आहिनि। हिन वक़्तु जेको आहे सो ॿेलनि जे हवाले सां, वणनि जे हवाले सां जेतिरी असांखे ज़रूरत आहे इन शइ जी ग्लोबल वार्मिंग जे दौर में, ओतिरो ई वाढी बि तमामु घणी थी वई आहे ऐं सियासी मुदाख़लत ॿेले खाते जे अंदरि एॾी थी वई आहे जो ॿेले खाते खे जेके सिंसियर आहिनि ॿेले खाते जा अमलदार उन्हनि खे कमु करणु नथो ॾिनो वञे ऐं तमामु वॾी करप्शन आहे ॿेले खाते में। इन करे ॿेला वढिजनि पिया, सॼी सिंध में ॿेला वढिजनि पिया। त असां सोचियो त हाणे इन इशू ते दोस्तनि सभिनी खे इकठो कजे, जेके तनज़ीमूं कमु थियूं कनि, जेके इदारा कमु था कनि, जेके सियासी दूरियूं आहिनि या जेके इनफरादी तरह कमु कनि पिया, उन्हनि खे मेड़े सेड़े हिते आणिजे, हाणे गॾु विहण जी कोशिशि कजे ऐं गॾु विहण ते हिराइजे। ॿेला इंसान लाइ तमामु ज़रूरी आहिनि, रुगो साह खणण जे लाइ हवा साफ़ु कोन था ॾियनि, पर असांजी इकानमी ते वॾो असरु था विझनि। 2015 में हिकिड़ी सर्वे थी हुई त उन में $15 बिलियन जो नुक़सानु तयन कयो वियो हुयो त ॿेलनि वढण जे करे ऐं तबाहियुनि जे करे असांजो एॾो नुक़सानु थियो आहे। सो ॿेला ज़िंदगी लाइ तमामु अहम आहिनि, मुआशत जो ज़रियो आहिनि असां वटि, पर हिते बदकिस्मती आहे त सिंध हुकूमत उन ते को बि ध्यानु कोन पई ॾिए। हिकिड़ो त पंहिंजे MNA MPs ऐं उन्हनि पंहिंजे माण्हुनि खे ॾेई छॾियनि दरिया जा ॿई पासा, जिन पंहिंजा फ़सुलु पोखिया आहिनि ॿेला ख़तमु करे छॾियनि। ऐं ॿियो इहो त हाणे वरी नओं शो शुरू थियो आहे त भई ॿेलनि जी ज़मीन जेका निजी कंपनियुनि खे ॾेई ऐं उते असां वरी ॿेला पोखराईंदासीं। सो असां हीअ तहरीक करे खणंदासीं ऐं इनशाअल्लाह तव्हां ॾिसंदा त सिंध जो हर माण्हू हिन तहरीक पंहिंजो तहरीक सम्झंदो ऐं ॿेला सां बचाए वेंदासीं। असल में बुनियादी तौर ते इहो आहे त जेका हीअ क्लाइमेट चेंज पई थिए, असांजा जेके फितरी ॿेला हुआ हीअ तक़रीबन 3000 एकड़नि ते ॿधल, हैदराबाद जे वेझो 3000 एकड़नि ते ॿधल ॿेलो आहे। हाणे हिन ॿेले जी जॾहिं मालिकी नथी थिए त पोइ उहो ॿेलो जेको आहे सो आस्ते आस्ते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां वढियो थो वञे ऐं उनजी जेको हाणे बाक़ी एराज़ी माना सम्झो त कुझु 100 एकड़नि ते अची बीठी आहे ऐं वढिजी वियो आहे। त असां इहे जेके प्रोग्राम जेके करण जो मतिलबु इहो आहे त वरी हिकु दफ़ो असां हिकिड़ो त हुकुमराननि ते प्रेशर विझूं ऐं ॿियो त माण्हुनि खे इन ते सेंसिटाइज़ कयूं त बाबा ॿेला जेके आहिनि उहे ख़ुदि असांजी ज़िंदगी जी ज़मानत आहिनि। जेकॾहिं ॿेला न हूंदा त जेको आहे हीअ क्लाइमेट चेंज जा जेके असर आहिनि, इहे जेको टेम्परेचर ॾिसो पिया त माना असांजो हींअर 42, 43, 50 ताईं पियो वञे, इहो सॼो कुझु माना असांजे ॿेलनि जी वाढी जे करे आहे। सो असां इहो सम्झूं था त हुकुमराननि ते इहो प्रेशर विझिजे ऐं इहा जदोजहद कजे ऐं इन ई सिलसिले जी ही हिकिड़ी इब्तिदा आहे। मुतालबो हिकिड़ो ई आहे त ॿेलनि खे जेको रिस्टोर कयो वञे। उन में जेके हीअ असां बीठा आहियूं अॼु म्याणी फारस में, जिन जे लाइ हवाले सां मेड़ाको आहे, त हिन जी जेका कचो ऐं पको 2 फारेस्ट आहिनि जिन जी 6,000 एकड़ लॻभॻि ज़मीन आहे। हाणे हुननि में हिननि वाढी करे, इनक्रोच करे, आबादियूं करे तक़रीबन वञी जेको 1600-1700 एकड़ ज़मीन छॾी आहे। उन खां अलावा पंहिंजे पोयां जेको आहे ओभरंदी साइड काठड़ी फारेस्ट आहे टोटल म्याणी जेको आहे सो दे, उन में काठड़ी फारेस्ट आहे उहो 1100 एकड़ जा, उन में 200 एकड़ ताईं तक़रीबन जेको फारेस्ट आहे, बाक़ी सॼो हिननि इनक्रोच करे कूड़ा खाताब ठाहिया, कूड़ियूं इंटरव्यू ठाहियूं, इनक्रोच करे आबादियूं करे उन्हनि मां सिटनि लाइ ज़मीनूं खपायूं, मिटियूं खपायूं। उन खां अलावा मोहम्मद खान फारेस्ट आहे उहो बि 40-50 एकड़ ते आहे, जेका 350 एकड़। सो असां इहो ई रिक्वेस्ट कंदासीं त जेका फारेस्ट जेके आहिनि रुगो इंसान जी ज़िंदगी न आहिनि, धरती जी ज़िंदगी आहिनि, जीव जी ज़िंदगी आहिनि, ही पूरी काइनात जी ज़िंदगी आहिनि। उन जे करे असां चाहियूं था त पूरी दुनिया जी जेका एनवायरमेंट जेका असां ख़राबु थींदी वञे पई, उन लाइ वण जेको आहे सो असांजे लाइ तमामु जेको माना ज़िंदगी आहिनि हिकिड़ी, उन खे वढियो न, उन खे रिस्टोर कयो फारेस्ट खे, वापसि ई वण थियनि। उन सां गॾोगॾु माण्हुनि जो रोज़गार आहे, उन में चरागाऊं थियनि थियूं, जीवत जो माल जो जेको थो बचाव आहे। पर हीअ जेको आहे हिते क्रिमिनल माफ़िया
ऐं कब्ज़ा माफ़िया जेका हुन ते कब्ज़ो करे पई ऐं इन्वायरमेंट जेका दुश्मन आहे उहा इन्वायरमेंट जी परवाह न कंदे वाइल्ड लाइफ जी परवाह न कंदे हुनखे कटनि था आबाद कनि था ऐं सिटियुनि लाइ जेको मिटी खपंदा असां इन जे ख़िलाफ़ु ई मेड़ाको कयो आहे ऐं इहो ई मुतालबो आहे हिन खे ॿीहर जेको बहाल कयो वञे त हीअं वरी जेको आहे सो वॾा दरख़्त थियनि। मौसमियाती तब्दीली अॼु जो हिकु वॾो आलमी मसइलो बणियल आहे जेको टेम्परेचर में वाध अनएक्सपेक्टेड मूनसून ॿोॾि जे सबबु वधी रहियो आहे। अचो त वण लॻायूं ऐं पंहिंजे माहौल खे ईंदड़ नसलुनि लाइ महफ़ूज़ बणायूं। प्रोग्राम खे अॻियां वधाईंदे हलूं था पंहिंजे महिमाननि जी तरफ़। अॼु जा जेके असांजा महिमान असांजे स्टूडियो में असां सां गॾु मौजूदु आहिनि उहे हूअं त के तारुफ़ जा मोहताज न आहिनि पर वरी बि अचो त मां उन्हनि खे तव्हां सां मिलरायां। असां सां गॾु अॼु मौजूदु आहिनि प्रोफेसर अल्ताफ़ वसीम साहब जेके हिकु आर्कियोलॉजिस्ट आहिनि, हिस्टोरियन आहिनि, रिसर्चर आहिनि ऐं जंहिंजूं कॉन्ट्रीब्यूशन रहियूं आहिनि हिस्ट्री ऐं सूफ़िज़म में। पाण हिकु सुफ़ियाणे तबियत जा मालिक बि आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं था सर कीअं आहियो, ठीकु आहियो, महिरबानी तव्हां असां वटि कही आया, तव्हांजा लख थोरा। ऐं कामयाबी जे लाइ असां दुआगू आहियूं छाकाणि त हिन सिलसिलो आहे तव्हांजो पहिरियों प्रोग्राम आहे सुबुह मॉर्निंग शो आहे सिंध मॉर्निंग। सो असांजी नेक तमन्नाऊं सभु तव्हां सां आहिनि। सो ज़ाहिर आहे हिन प्रोग्राम में तव्हां सां गॾु आहियूं, ॻाल्हियूं थींदियूं। ज़रूरु ज़रूरु, महिरबानी सर तव्हांजी। असां सां गॾु ॿी महिमान जेका असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि उहे उन्हनि जो नालो आहे मैडम रुखसाना परवीन खोखर साहिबा जेके हिकु डायनामिक सीनियर प्रोजेक्ट मैनेजर सर्व करे रहियूं आहिनि लीगल एड सोसाइटी सां। एक्रेडिट मीडिएटर आहिनि ऐं डेवलपमेंट एक्सपर्ट आहिनि विद ओवर 18 years ऑफ एक्सपीरियंस। त तमामु सुठो रहंदो मैडम सां गॾु ॻाल्हि ॿोल थींदी ऐं जेका मैडम आहे उहा असांखे उन्हनि जी फील्ड जे बारे में बि ॿुधाईंदी, उन्हनि जे कम जे बारे में ॿुधाईंदी। तो मैडम थैंक यू सो मच। सबसे पहले तो आप हमारे पास आई, अपने कीमती वक्त में से हमारे लिए आपने टाइम निकाला। बहुत खुशी हुई आपसे मिल के, आपको देख के, और आगे जब हमारे नाजरीन आपको सुनेंगे तो उनके लिए भी बड़ा इन्फॉर्मेटिव ये हमारा प्रोग्राम रहेगा। कैसी हैं आप, खैरियत से हैं? बिल्कुल ठीक ठाक युसरा, थैंक यू सो मच फॉर इनवाइटिंग मी। और मुझे भी बहुत खुशी हो रही है और मैं बहुत एक्साइटेड हूँ आपसे बात करके, अपनी ऑडियंस से बात करने के लिए। थैंक यू सो मच फॉर इनवाइटिंग मी। थैंक यू। अच्छा अल्ताफ़ वसीम साहब, तव्हांजी तरफ़ था हलूं त मां तव्हांखां पुछणु चाहियां थी त हिकु ई वक़्त में अवां शाइर बि आहियो, मुहक़िक़ बि आहियो, आसार क़दीमा जा माहिर बि आहियो, अदीब बि आहियो, भला कहिड़ो शोबो तव्हांजे दिलि जे वेझो आहे? ऐं अगरि जे शाइर अल्ताफ़ वसीम खे विहारिजे ऐं मुहक़िक़ अल्ताफ़ वसीम खे विहारिजे त बहस केरु खटींदो? तारीख़ी त हक़ीक़त इहा आहे त मां जिन स्कूलनि में पढ़ियुमि या जेके सिलेबस असां पढ़ियासीं हुन में शाह लतीफ़ बि हुओ, सचल सरमस्त बि हुयो ऐं सिंध जा ॿिया वॾा क्लासिकल शाइर बि हुया। ऐं असां जंहिं ॻोठ में रहियासीं पिए उतां जो बि इल्मी अदबी माहौल हो, तंहिंजे करे ख़बर न आहे त फितरी तौरु मुंहिंजी शाइरीअ तरफ़ रग़बत छो हुई। बहरहाल मां हिकिड़ो नंढिड़ो शाइर, मुंहिंजी बुनियादी जेका सुञाण हुई अदबी मैदान में सा हिकु शाइर जी हुई। ऐं मूंखे इहा ॿुधाईंदे ख़ुशी थी त मुंहिंजो पहिरियों जेको गज़ल आहे, पहिरियों जेको शेर आहे उहो मुंहिंजे कॉलेज मैगज़ीन में छपियो। मां गवर्नमेंट कॉलेज नवाबशाह में पढ़ियो आहियां ऐं उते जे कॉलेज मैगज़ीन में मुंहिंजो फस्ट पोइट्री छपी। ऐं मां फस्ट पोइट्री जेका आहे उहा साईं मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला जी सदारत में सचल साईं जी दरगाह ते मुशाइरो उन में मां पढ़ियो। पर इहो हिकिड़ो क्रेडिट आहे। ऐं मां काफ़ी वक़्तु जेको आहे सो लिखणु पढ़णु त मुंहिंजो हुयो ई। मां कॉलेज यूनिवर्सिटी जो शागिर्द बि रहियो आहियां। ऐं मां इहो ॿुधाईंदे ख़ुशी महसूसु थो कयां त मां जंहिं ॻोठ जो माण्हू आहियां, आई वॉज द फस्ट पर्सन फ्रॉम माई नेटिव टाउन जेको सिंध यूनिवर्सिटी पढ़णु वियो। आई वॉज द फस्ट मैन। ज़बरदस्त, इहो त तव्हांजे पूरी फैमिली जे लाइ हिकिड़ी इंस्पिरेशनल। त हाणे तव्हां ॿुधायो उन ज़माने में यूनिवर्सिटी में पढ़णु ऐं ॻोठाणो माण्हू यूनिवर्सिटी वॾो क्रेडिट। उते वरी जॾहिं वियासीं त उते जेके उस्ताद मिलिया न उहे उस्ताद आहे जिन जा किताब असां कोर्स में पढ़ंदा हुआसीं, जेके साम्हूं असांखे पढ़ाईंदा हुआ। तमामु वॾे नाले वारी शख़्सियत असांजा उस्ताद आहे। उहो हिकिड़ो इन्फ्लुएंस, हिकिड़ो इम्प्रेशन थींदो आहे। त इल्मी अदबी माहौल हो सिंध यूनिवर्सिटी जो। बहरहाल शाइरी ओसि ताईं त कंदा रहियासीं। पोइ लिखणु पढ़णु बि हुयो। पोइ जॾहिं मां एज़ अ लेक्चरर मां यूनिवर्सिटी शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में आयुसि त मुंहिंजो शोबो आसार क़दीमा हो। ऐं इतफ़ाक़ सां मां सम्झां थो मां रिसर्च ओरिएंटेड माण्हू हुउमि शायदि।
जो मां आसार क़दीमा जो शोबो पसंदि कयो। हालांकि मुंहिंजी सिंध यूनिवर्सिटी में मास्टर्स जेका हुई उहा पॉलिटिकल साइंस में ऑनर्स हुई मुंहिंजी, पर मां सेकेंड मास्टर्स कई आर्कियोलॉजी में, ऐं मां हिते शाह लतीफ़ यूनिवर्सिटी में आर्कियोलॉजी में एज़ अ लेक्चरर जॉइन कई। इहो ॾाढो इंट्रस्टिंग सुवालु आहे ऐं इहो हिकिड़ो इंट्रस्टिंग मोड़ आहे तव्हांजी ज़िंदगी में, त पॉलिटिकल साइंस मां वरी तव्हां आर्कियोलॉजी डिपार्टमेंट में विया आहियो। मां पंहिंजे उन ज़माने में मां पोज़ीशन होल्डर मां फर्स्ट डिवीज़न में रहियो, पर उन ज़माने में नौकिरियुनि जूं वरी देगियूं चढ़ी पियूं, मां किथे बि अप्लाई कयां त मुंहिंजी नौकिरी मिली वञा, पर आई एम टीचर बाय चॉइस। बसि मां सम्झां थो सो मुंहिंजी टीचर्स मुंहिंजा आइडियल आहे। मूंखे उनजे करे इम्प्रेशन इहो हो त भई यूनिवर्सिटी जो टीचर थियण का मामूली ॻाल्हि कोन्हे, ऐं अलाह जो शुक्र आहे त असां पंहिंजो पाण निभायोसीं ऐं इलाही वॾो कमु बि कयो आहे। सो हाणे शाइर ऐं स्कॉलर जी हैसियत में मां जॾहिं ॾिठो त मुंहिंजी शाइरी जेका आहे न उहा का एॾी वॾी इनकलाबी क़िस्म जी शाइरी कोन्हे जंहिंमें क़ौम जी तक़दीरूं मटिजी वञनि या माण्हू इनकलाब आणनि, तंहिंजे करे असां सिर्फ़ु पंहिंजी तस्कीन त करे सघियासीं पिए, पर उन में एॾी का मोटिवेशनल मां सम्झंदुमि त का अहिड़ी शइ कान्हे जंहिंमें मां सम्झां त मूंखे शाइरी कंटिन्यू करणु खपे। ऐं वरी यूनिवर्सिटी में जॾहिं आयासीं, शोबो मुंहिंजो आसार क़दीमा हो, रिसर्च जो शोबो हो, हिस्ट्री जो शोबो, त वधीक हिकिड़ो उत्साह पैदा थियो त भई रिसर्च जे माण्हू मैदान में आर्कियोलॉजी ऐं हिस्ट्री में त तहक़ीक़ आहे ई कान, त पोइ उस्तादनि खां रहनुमाई मिली ऐं असां आर्कियोलॉजी में रिसर्च जे तरफ़ जॾहिं वधियासीं त इलाही ॾाढो मज़ो आयो। ऐं मुंहिंजो पहिरियों जेको एज़ आर्कियोलॉजी मुंहिंजी पेपर आहे दरगाह दराज़ा जे मज़ारनि जो कतबनि जो जाइज़ो, हाणे एपिग्राफिकल स्टडी ऑफ द ग्रेव यार्ड्स ऑफ दरगाह दराज़ा। आई वॉज एज आर्कियोलॉजिस्ट एंड आई वॉज स्टडिंग द ग्रेव यार्ड ऑफ सचल सरबत। त इलाही नयूं शयूं जॾहिं साम्हूं आयूं न, ऐं डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहिबु मूंखे ओपन यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर, हुन मूंखे टोकन कैश बि ॾिनी ऐं सिल्वर मेडल जो बि ऐलान कयो, त मां सम्झुमि त असां इलाही वॾो को कमु कयो हिकिड़े रिसर्च पेपर में। हाणे जॾहिं तव्हां ॿुधायो त हुन वक़्तु एतिरो रिसर्च ते रुझान कोन हो। पोइ वरी जॾहिं एप्रिसिएशन मिलियो त पोइ चयोसीं त हीउ कमु कजे, त डॉक्टर एनमेर शिमिल यूनिवर्सिटी आई, त यूनिवर्सिटी में सीनियर उस्तादनि मूंखे चयो त भई तोखे सचल सरमस ते पेपर बि पढ़णो आहे, छाकाणि त यू आर नेबर ऑफ सचल सरमस ऐं मिस्टेक तुंहिंजी फिलासफी खे फॉलोअर आहे। पोइ मां उते डॉक्टर एनमेर शिमिल जे साम्हूं पेपर पढ़ियो, सचल सरमस्त जो तसव्वुफ़ जे फैलाव में हिसो। इट वॉज वेरी मच एप्रिशिएटेड बाय ऑल द स्कॉलर्स, वॾा वॾा नाले वारा माण्हू वेठा। पर पोइ हाणे जॾहिं इहो एप्रिसिएशन मिलियो न, पोइ चयोसीं त हिन पासे असां वधीक कमु करे था सघूं। पोइ इन पासे एज़ अ आर्कियोलॉजिस्ट, एज़ अ हिस्टोरियन, एज़ अ राइटर, एज़ अ रिसर्च स्कॉलर वधियासीं, त तस्कीन बि ज़हनी तस्कीन बि आई ऐं पंहिंजे पोरे ते फ़ख़ुरु बि थियणु लॻो त भई असां कुझु उहो कमु करे रहिया आहियूं जेको टोटली डिफरेंट आहे कंहिं ॿियनि खां। सो इन जे करे असां सम्झूं था, ऐं उहो मां चवंदो आहियां त भई रिसर्च जेका आहे उहो तहक़ीक़ कंडनि जो पंधु आहे, उहो गुलनि जो सेज न जो माण्हू हुन ते सुम्हे। तहक़ीक़ इज़ वेरी डिफिकल्ट, छाकाणि त हा उन में छा आहे त तव्हां पंहिंजो उहो कंक्लूजन ॾियो था न, तव्हां छा था सम्झो। भई मां ॾिसो न, हिकिड़े माण्हू जो पंहिंजी हिकिड़ी एंगल आहे, ऐं आई मे बी रॉन्ग, बट मुंहिंजी हिकिड़ी राय आहे। हाणे असां मोहन दड़े मां जेका स्टेचू नंढड़ो इहो डांसिंग गर्ल जो मुजस्समो आहे, माण्हू हुनखे चवंदा डांसिंग गर्ल, असां हुनखे जॾहिं संभारा कोठींदा। हाणे मां हुन ते रिसर्च पेपर लिखियो त भई इट्स नॉट डांसिंग गर्ल बट इट्स अ वाटर वर्शिपर, या दरियापंथी आहे या रकासा न आहे। भई जॾहिं मोहन दड़े जी स्क्रिप्ट ई तव्हां न पढ़ी आहे त तव्हां हुनखे नालो कीअं ॾिनो आहे संभारा। But you don't know the language. Language of Mohenjo Daro, how you named a statue with Sambara. ये हिकिड़ी कहाणी आहिनि, पर मां जॾहिं चयो न त भई इहा संभारा जेका आहे इहा डांसिंग गर्ल न आहे, या वाटर वर्शिपर आहे, त उन लाइ मूं वटि दलील हुया। तव्हां कॾहिं इनखे गौर सां ॾिसंदव त इहा डांसिंग गर्ल जेका आहे इहा पंहिंजे शी इज़ होल्डिंग अ कप इन लेफ्ट हैंड, खॿे हथ में हुनखे प्यालो आहे। बिल्कुलु। ऐं हुनजी पोस्चर जेको आहे उहो डांसिंग पोस्चर न आहे, पर उहो वाटर वर्शिप, उहो सेमी कवर्ड, हुनजूं अखियूं अधु बंदि आहिनि। इट्स नॉट डांसिंग। दुनिया जा इंसाइक्लोपीडिया डांसिंग जा तव्हां खणो, किथे बि इन क़िस्म जी डांस तव्हांखे दुनिया में नथी मिले। देन हाउ शी इज़ डांसिंग गर्ल। भई वाटर, भई
मोहन जे दड़े में हिन वक़्तु बि अञा अधु शहर असां एक्सपोज़ कयो आहे, 650 खां मथे तव्हांजा खूह आहिनि हुते। हाणे जिते हर घर में हिकिड़े मुक़दस किताब हिकिड़ो खूह हुजे ऐं हिकिड़ो ग्रेट बाथ हुजे, दरिया जे किनारे ते वेठा हुजनि, अपर स्टोरी ताईं माण्हुनि जो खूह वञे थो, त उते डांसिंग गर्ल वाटर वर्शिपर छो थी सघे? भई इन एरिया में त 15-20 खूह काफ़ी आहे न, 600 खूह आहिनि, त इन जो मतिलबु आहे त पाणी जी एॾी अहमियत आहे, वाटर वर्शिपर आहे। ऐं मां त इहा शइ बि ॾिठी आहे त क़ुर मजीद में जीअं असाब आद ऐं समूद जो क़ौम जो ज़िक्र आहे, इहे मोहन जे दड़े जे माण्हुनि जो बि ज़िक्र आहे, जेको असाब रस आहे, खूहनि वारा माण्हू। असाब रस खूहनि वारा माण्हू, इन जो मतिलबु आहे त खूहनि वारा माण्हू दुनिया में को बि आर्कियोलॉजिकल जेको आहे स्पॉट अहिड़ो कोन्हे जिते मोहन जे दड़े खां वधीक एतिरा खूह हुजनि। त माना असां खूहनि वारा माण्हू आहियूं, असांजी हिकिड़ी आइडेंटिफिकेशन आहे। त चवण जो मतिलबु आहे रिसर्च हिकिड़ी अहिड़ी फील्ड आहे, तव्हां हुन में तव्हां पंहिंजी राय क़ाइमु कयो न। भई हिकिड़ो माण्हू चई वियो, डॉक्टर मतिलबु जॉन मार्शल चयो त हे जेको आहे किंग प्रीस्ट आहे, की तव्हां जेका ॾिठी आहे मूर्ति, उहो अजरक हुनजे कुल्हे ते आहे ऐं हुनखे, भई मां चवां थो इट्स नॉट किंग प्रीस्ट। भई जॾहिं कुझु दोस्त चवनि था भई जंहिं शहर में मंदरु कोन्हे त प्रीस्ट काॾो आयो? बिल्कुलु ठीकु आहे, 70 साल में मां जॾहिं इहो पेपर पढ़ियो बाड़ा गली सेमिनार कॉन्फ्रेंस में, इंटरनेशनल कॉन्फ्रेंस, त मूंखे स्कॉलर्स चयो त यू हैव क्रिटिसाइज जॉन मार्शल आफ्टर 70 years। दैट वाज द ओपिनियन ऑफ जॉन मार्शल, दिस इज़ माई ओपिनियन, रिसर्च इज़ नॉट फाइनल। एग्जैक्टली ईअं ई हूंदो आहे त तहक़ीक़ जो नालो ई इहो आहे त तव्हां सवाल उथारियो। त चवण जो मतिलबु असांखे इन जे करे मूंखे वधीक दिलचस्पी लॻी त इहे नयूं नयूं शयूं असां एक्सप्लोर कयूं था, इन में पंहिंजो इंट्रस्ट हो। ऐं किताबनि में माण्हू ऐं फील्ड में माण्हू एॾो बिज़ी आहे, ऐं उहो काई बि कंक्लूजन जेकॾहिं अचे थी त बेनथा ख़ुशी थिए भई हीअ का शइ मां करे वरिती आहे, तंहिंजे करे एज़ अ आर्कियोलॉजिस्ट, एज़ अ हिस्टोरियन, एज़ अ रिसर्च स्कॉलर मां मूंखे ख़ुशी आहे त मुंहिंजी उहा जेका आइडेंटिफिकेशन आहे उहा मूंखे वधीक प्यारी आहे बहिस शहर जी। चलो तव्हां तमामु सुठे तरीक़े सां पंहिंजे जवाब खे जस्टिफाई करे विया ऐं असांखे तव्हां पंहिंजी जेका दिलि जी ॻाल्हि आहे बिल्कुलु उहा ॿुधाई त कहिड़ो शोबो तव्हांजे दिलि जे वेझो आहे। हलूं था रुखसाना परवीन जी साहिबा जी तरफ़। त मैडम, आपने तालीम, इंसानी हकूक़ और ख़वातीन को बाइख्तियार बनाने के लिए बहुत सारा काम किया है, बल्कि अभी भी कर रही हैं, लेकिन मैं अगर ये कहूँ कि इन तीनों शोबों में से किस शोबे में काम करते हुए, क्योंकि जहाँ पर हम रहते हैं वो मेल डोमिनेंट सोसाइटी है और विमेन फ्रेंडली ज़रा कम ही है, तो वहाँ पर ख़ास करके औरतों को बहुत सारे चैलेंजेस को फेस करना होता है। तो आपने किन किन चैलेंजेस का सामना किया और क्यों? जी, बहुत अच्छा सवाल है और काफ़ी आपने पेचीदा सवाल किए हैं। एक ही सवाल के कई हिस्से हैं कि मैंने तालीम पे काम किया, ख़वातीन को बाख्तियार बनाने पे काम किया और इंसानी हकूक़ पे। इनमें से चैलेंजेस, ज़्यादा चैलेंजेस किस में आए मुझे? तो देखें, तालीम जो है इंसान का बुनियादी हक़ है, ठीक है। तालीम को हक़ से अलग नहीं कर सकते और बाख्तियार को फिर इन दोनों से अलग नहीं कर सकते। हक़ होगा, तालीम मिलेगी, औरत बाइख्तियार होगी। तो तीनों जो हैं वो एक दूसरे के साथ बहुत इंटीग्रेटेड हैं। तो चैलेंजेस बहुत ज़्यादा आए और अभी तक आ रहे हैं। पहली बात तो ये है कि जो बुनियादी इंसानी हकूक़ हैं हमारे माशरे में, मर्दों को जब वो पैदा होते हैं उनके बुनियादी इंसानी हकूक़ प्लेट में रखे मिलते हैं। हमारी लड़कियों को हमें उसके लिए जद्दोजहद करनी पड़ती है, स्ट्रगल करनी पड़ती है, ठीक है, पैदाइश के पहले दिन से। अब बहुत सारा अच्छा रिवाज चल पड़ा है कि बेटी पैदा होती है तो मिठाई बांटते हैं, लेकिन अभी भी ये होता है। मेरी अपनी बेटी दूसरी जब पैदा हुई तो जो भी औरत मुझे मुबारकबाद देने आई, साथ तरस भी मुझ पे खा रही थी और मुझे कह रही थी कि अल्लाह करे अगली दफ़ा आपको बेटा होगा, बेटा हौसला करो, ठीक है। तो आज भी जब भी बेटी पैदा होती है तो साथ में ये दुआ भी हमें ज़रूर मिलती है। This is the bitter fact of society. तो मैं बच्ची के पैदाइश से लेकर उसके बूढ़े होने तक के मसाइल हैं, एक लंबी लिस्ट है जो ख़त्म भी नहीं हो सकती, ठीक है। तो उसको शनाख्त का हक़ देना, उसको तालीम का हक़ देना, उसको अच्छी सेहत का हक़ देना, उसको अपनी मर्ज़ी से शादी करने का इख्तियार देना, अपनी मर्ज़ी से, क्योंकि उसने बच्चे पैदा करने हैं, उसको पता है कि मेरी बॉडी कितना संभाल सकती है, मैं कितना वर्क और लाइफ बैलेंस कर सकती हूँ, उसका इख्तियार देना, ठीक है। और कदम कदम पर चैलेंजेस हैं युसरा, मैं बहुत लंबी लिस्ट है। तो ये वो वाले चैलेंजेस हैं और सबसे बड़ा चैलेंज ये है कि हमारे माशरे में
अल्लाह पाक ने, हमारे मज़हब ने हमें तमाम इंसानी हकूक़ दिए हैं, ठीक है, बहुत अच्छे राइट्स दिए हैं। मसला यहाँ पे आता है कि हमारी कौम जो है, हमारा माशरा जो है, हमें वो मसाइल वो हमारे इख्तियारात देता नहीं है। हमारे मज़हब ने हमें रज़ामंदी का हक़ दिया, हमारे मज़हब ने हमें जायदाद में हिस्से का हक़ दिया, हमारे मज़हब ने कहा कि इल्म हासिल करना मर्द औरत दोनों पर फ़र्ज़ है, हमारे मज़हब ने हमें कारोबार बाइख्तियार ख़वातीन बनने का हक़ दिया। हज़रत खदीजा कौन थी? She was a business वुमेन। तो कदम कदम पे हमें मिसालें तो मिलती हैं लेकिन इम्प्लीमेंटेशन नहीं है। तो ये वो बुनियादी मसाइल हैं जिनका मुझे सामना करना पड़ता रहा है और आज तक मैं कर रही हूँ। खैर, लेकिन उसके बावजूद भी मैं समझती हूँ कि अगर हमारे माशरे में औरत अगर चाहे तो सब कुछ कर सकती है। ये चैलेंजेस तो वक्ती तौर के हैं और अगर हम अपनी मजबूती के साथ इन चैलेंजेस को ज़रूर फेस कर सकते हैं। अच्छा, अल्ताफ़ साहब, तव्हां जे तरफ़ ईंदासीं ऐं तव्हां खां मुंहिंजो इहो सुवालु आहे त मुंहिंजे दड़े जी तारीख़ त तव्हां तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां असांखे ॿुधाई, उन जी पूरी हिस्ट्री असांजे साम्हूं रखी, पर तव्हांजी नज़र में सिंध जो जेको सभ खां घटि सुञातल पर अहम तारीख़ी माॻ उहो कहिड़ो आहे? असां वटि अरिड़हीं तरमीम खां पोइ जेका असांखे डॉक्यूमेंटेड जेके आर्कियोलॉजिकल साइट्स मिलिया आहिनि सिंध सरकार खे, उहे 200 खां मथे आहिनि। 200 खां मथे डॉक्यूमेंट। उन खां पोइ बि शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जी आसार क़दीमा शोबे, सिंध यूनिवर्सिटी आसार क़दीमा शोबे ऐं ॿियनि इनफरादी तौरु माण्हुनि इलाही ॿियूं साइट्स जेके अनडॉक्यूमेंटेड उहे बि आहिनि। मोर देन 250 जेके आहिनि असां वटि आर्कियोलॉजिकल साइट्स। हाणे उन में इहे चंद हिकिड़ियूं साइट्स आहिनि जेके असांखे नज़र अचनि थियूं या जेका टूरिस्ट स्पॉट तौरु असां डेवलप करे सघिया आहियूं। मोहन जो दड़ो, रानीकोट, बंबोर, मकली। पर इहे तव्हां सम्झां थी त तक़रीबन माण्हुनि खे ख़बर आहिनि का अहिड़ी जेका अञा ताईं असांजी अवाम खे या असांजे माण्हुनि खे या उन ते तहक़ीक़ एतिरी न थी हुजे त उहा कहिड़ो माॻ तव्हां सम्झी सघो था त उनखे असांखे हाईलाइट करण जी ज़रूरत आहे? असां वटि 3 साइट्स जेके आहिनि उन ते साइंटिफिक कमु बि थिए पियो ऐं शायदि थोरे वक़्त में अञा चांहु जो दड़ो सकरंड जे भरिसां चांहु जो दड़ो मोहन जो दड़ो कंटेम्पररी शहर आहे। उन ते फ्रेंच मिशन जेको आहे उहो 3-4 सालनि खां कमु करे थो पियो। उन ॾाढा शानदार जेके आहिनि उहे रिज़ल्ट्स आहिनि, पर अञा उन पैमाने ते जेको आहे ॿाहिरि न अची सघियो। त माशाल्लाह हाणे म्यूज़ियम बि ठही वियो आहे, गेस्ट हाउस वग़ैरह हे उहो डेवलप थी विया आहिनि। आस्ते आस्ते उहो टूरिस्ट स्पॉट तौरु डेवलप थींदो, पर उहो प्रीशियस स्टोन इंडस्ट्री जो वॾे में वॾो जेको आहे न उहो हब आहे उहो चांहु जो दड़ो, जिते मोहन जो क़ीमती पथरनि जो जेको आहे कारोबार थींदो आहे। ट्रेंचिस मां ॾाढा प्रीशियस स्टोन्स वग़ैरह हे मिलिया आहिनि, मोहन जे दड़े मां बि मिलिया आहिनि, पर हीअ उहा। ऐं उन खां पोइ वरी असां वटि ॿियो मोहन जे दड़े जो कंटेम्पररी शहर आहे लाखनि जो दड़ो सखर में। अच्छा, उहो बि एक्ज़ैक्टली ईअं आहे, उहो कंटेम्पररी सेम पीरियड आहे मोहन जे दड़े जो। उहे सेम जेके आहिनि उहे आर्टिफैक्ट्स आहिनि, सेम जेके आहिनि उहे ऑब्जेक्ट मिलिया आहिनि जेके मोहन जे दड़े जा आहिनि। माना त मां इहो चवंदो आहियां त सखर शहर जेको आहे उहो लिविंग सिटी आहे। लिविंग सिटी आहे त असांखे प्री हिस्टोरिक ज़माने खां वठी मौजूदा दौर ताईं कंटिन्यूटी हिकिड़ी मिले थी। त लाखनि जो दड़ो उते बदकिस्मती आहे त हिकिड़ी वॾी प्रोटो हिस्टोरिक साइट आहे, पर छाकाणि त उहा डिस्कवर कई शाह लतीफ़ यूनिवर्सिटी ऐं जॾहिं असां उनखे एक्सपोज़ कयोसीं त उहा अधु साइड जेका आहे उहा कब्ज़े हेठि अची वई या अलॉटमेंट में अची वई। उते जेको साइट एरिया आहे न उन में जेके नंढा नंढा जेके यूनिट्स इंडस्ट्रियल यूनिट्स लॻियल आहिनि उहे उन एरिया में आहिनि। त अधु साइट जे मथां असांजा कारखाना ठही विया आहिनि, त जेकर असां उनखे एतिरे पैमाने ते न एक्सपोज़ करे सघिया आहियूं। टी जेका नॉर्दर्न सिंध में जेका ॿी आहे घटि लेसर नोन हिकिड़ी जेका आर्कियोलॉजिकल साइट आहे, दैट इज़ माथेलो मूमल जी माड़ी। मूमल जी माड़ी जेका आहे उहा घोटकी खां 10 किलोमीटर्स टूवर्ड्स ईस्ट माथेलो हिकिड़ी साइड। असां लास्ट ईयर मी एंड माई अदर कलीग्स भई मां कोई 1.5 महीनो असां उते एक्सकवेशन कई आहे। त असां ॾाढा ज़बरदस्त क़िस्म जा उते किले जा आसार ऐं अंदरि जेके रेज़िडेंशियल अकोमोडेशन आहे ऐं उते माशाल्लाह म्यूज़ियम बि ठही वियो आहे, गेस्ट हाउस बि आहे ऐं शयूं अपग्रेड थियनि थियूं पियूं। इज़ इट ओपन फॉर पब्लिक? यस, नो इट्स ओपन। ऐं हाणे त हुनजी बाउंड्री वॉल वग़ैरह डिपार्टमेंट ठाहे रही आहे
ऐं म्यूज़ियम में बि कुझु जेके शयूं असां वरितियूं आहिनि उहे उते डिस्प्ले कयूं पिया सही। त इहा बि इन इलाइक़े में हिकिड़ी नई शइ आहे ऐं तमामु वॾी हिकिड़ी साइट आहे जेकॾहिं असां हुनखे फंडिंग प्रॉपर थी वञे ऐं हिकिड़ो तफ़रीही मक़ाम जे करे सघूं। हू असां आर्कियोलॉजिकल रिमेन्स असां उनखे नेक्स्ट भंबोर जेको आहे न उहो असां उते खोटे सघूं था। एॾी वॾी साइट आहे मतिलबु 1500 साल पुराणी साइट आहे पर हुनजा जेके रिमेन्स आहिनि आर्किटेक्चर ऐं जियोग्राफिकली बि उहा एतिरी वॾी आहे त हुन ते इहो सुठो ख़ासो कमकार थी सघे थो। 3-4 एकड़नि ते आहे बाक़ी हूअं त इलाही वॾी साइट हुई पर हुन में ऑक्यूपेशन थी वई आहे। पर असां इहा बि मुंहिंजी ज़ाती तमन्ना आहे, डिपार्टमेंट बि इंट्रस्टेड आहे त इन पासे इहा बि हिकिड़ी आर्कियोलॉजिकल साइट जेका आहे माथेलो मूमल जी मूमल राण जो दास्तान जेको आहे उहो शाह लतीफ़ जे रसाले जो हिकिड़ो दास्तान आहे ऐं शाह जे रसाले में जेके बि दास्तान आहिनि उहो मरमारी हुजे, ससी पुनू हुजे, नूरी जामदमा, इहे के बि कूड़ियूं कहाणियूं कोन्हनि के इन जी पंहिंजी हिकिड़ी फैक्चुअल पोज़ीशन आहे त मूमल जी बाड़ी जो किस्सो शाह जे रसाले में आहे ऐं असां हुनखे एक्सपोज़ कयो आहे ऐं हिकिड़े शहर जे तौरु त असां ख़ुशी आहे त भई हिकिड़ी इन पासे हिकिड़ो आर्कियोलॉजिकल सिंध में असांजा अहिड़ा तारीख़ी माग मौजूदु आहिनि तफ़री जेके असां तफ़री मागनि में कन्वर्ट करे सघूं था ऐं पंहिंजे अवाम जे लाइ हिकिड़ो सुठो जेको आहे सो तोहफ़ो उन्हनि खे ॾेई सघूं था। बाक़ी त हाणे 200 साइट्स आहिनि उहे असांजा थर में बि आहिनि। हाणे उमरकोट असांजो वॾो क़िलो आहे ऐं उहो बि उनजी हिकिड़ी पंहिंजी बारहवीं जे दास्ताननि खां वठी बि इलाही वॾो हुनजो आहे हिकिड़ो स्कोप आहे। इहे सिंध में जाडेकारे जेके आहिनि न उहो कराची खां वठी तव्हां हीअं फ्री जो चौधारी आर्कियोलॉजिकल साइट्स आहिनि दरिया जे ॿिन्ही किनारनि सां। पर पोइ ख़ासि जेके असां एक्सपोज़ करे सघिया आहियूं वॾे पैमाने ते उहे इहे आहिनि। ऐं मोहन जो दड़ो ऐं मकली जेका आहे उहा यूनेस्को उनखे वर्ल्ड हेरिटेज साइट डिक्लेयर कयो आहे। उहो हाणे आलमी विरसो आहे। ऐं सेम असांजो कोडी जो क़िलो जेको आहे ऐं नओं कोट उनखे बि एक्सपेरिमेंटल बेसिस ते हाणे रखियो आहे वर्ल्ड हेरिटेज साइट। वर्ल्ड हेरिटेज साइट जॾहिं थिए थी त उन में पोइ माना दुनिया जी ज़िमेदारी आहे, वर्ल्ड जी ज़िमेदारी आहे त उनखे प्रिज़र्व कनि, उनखे बचाइनि या उन्हनि जे लाइ को बि कमकार कनि त उहो वर्ल्ड हेरिटेज साइट आहे। सो इहा ख़ुशी आहे त भई असांजी घटि में घटि एतिरियूं वॾियूं सिंध में अहिड़ा माग मौजूदु आहिनि जेके दुनियावी विरसे जी तरफ़ वञी सघनि था। रानीकोट बि असांजो दुनिया जो वॾे वॾो जीअं दीवार चीन आहे, दीवार सिंध जी हैसियत रखे थो। उनखे बि असांखे प्रोमोट करणु खपे। उते असां एतिरो तवजो न ॾेई सघिया आहियूं छाकाणि त रिमोट एरिया में बि आहे ऐं शायदि उन ते इलाही घणो ख़र्चु ईंदो पर तव्हां बि इंडोमेंट फंड ट्रस्ट ऐं डिपार्टमेंट हुनखे प्रोटेक्ट करे थी पई। पर ग्रेजुअली हर कंहिंजो हिसो आहे न बजट में पर रानीकोट बि असांजो तमामु वॾी हिकिड़ी आहे आर्कियोलॉजिकल साइट। बिल्कुलु हिस्ट्री जे मथां उन्हनि में तमामु घणो कमु थियलु आहे। तव्हां ॾाढा सुठा जेके आहिनि से उहे प्लेसिस आइडेंटिफाई कया ऐं शायदि असां कॾहिं ॿुधा बि न हुजनि त इहे जेके मक़ामात आहिनि इहे असां माण्हुनि जे लाइ खुलियल आहिनि ऐं असां उते वञी पंहिंजी फैमिली सां इंजॉय करे सघूं था। सो अल्ताफ़ साहब तमामु सुठियूं शयूं असांखे आइडेंटिफाई करे ॾिनियूं आहिनि त सामान पैक कयो ऐं हलो इन्हनि मागनि जी तरफ़। हलूं था रुखसाना साहिबा जी तरफ़ ऐं उन्हनि खां पुछूं था त मैडम ये जो सोशल इश्यूज़ होते हैं हमारे पास इतने बढ़ते हुए लीगल इश्यूज़ हैं, आप क्या समझती हैं कि सबसे ज़्यादा जो लीगल इश्यूज़ आपके पास नोट होते हैं वो कौन सी नौइयत के हैं? अच्छा सवाल है। वैसे सुबह सुबह का वक्त है और मॉर्निंग शो है और इस तरह की गुफ्तगू जो है उसको हम थोड़ा सा ऐसे अंदाज में करते हैं कि आप खुश भी हो ना। तो हमारे पास जो इश्यूज़ हैं, मैं पहले इश्यूज़ बताऊंगी लेकिन उसके बाद खुशखबरी है कि उनके इशू के हल के लिए हम क्या देते हैं। हमारे पास जो ज़्यादा इश्यूज़ आते हैं, आप यकीन करिए कि 6 लाख से ज़्यादा कॉल्स हमें आ गई हैं। आपको पता है हमारा सिंध लीगल एडवाइजरी कॉल सेंटर है, गवर्नमेंट ऑफ सिंध लॉ डिपार्टमेंट के ताउन से हमारा चल रहा है और इसमें हाई कोर्ट के इनरोल्ड वकील बैठे होते हैं। सुबह 9 बजे से रात 1 बजे तक मुफ्त सर्विस है कि आप फ़ोन उठाएँ और मुफ्त कानूनी मशवरा लें एक हाई कोर्ट के इनरोल्ड वकील से। तो हमारे पास जो इन 6 लाख कॉल्स में 3,60,000 से ज़्यादा जो लीगल क्यूरीज थी उनमें सबसे ज़्यादा जो हमें मसाइल आते हैं ना वो फैमिली मैटर्स, फैमिली केसेस, ठीक है, डोमेस्टिक केसेस। जी। उसके बाद हमारे पास जो है वो जनरल इंफॉर्मेशन पब्लिक सर्विस के और उसके बाद हमारे पास जो आते हैं क्रिमिनल मैटर्स हैं, ठीक है। तो फैमिली मैटर्स में भी आगे फिर जो है ना वो सिविल केसेस, मतलब कि सिविल लॉ से रिलेटेड जो हमारे पास केसेस आते हैं, ठीक है। तो उसमें फैमिली मैटर्स हैं, कॉन्ट्रैक्ट लॉ है, डिफरेंट हैं। सो
अगर आप में से मतलब के मसाइल किस तरह के होते हैं, लोग हमें किस तरह के कॉल करते हैं कि लाइक ख़वातीन को डोमेस्टिक वायलेंस का अगर शिकार है, जायदाद में हिस्सा नहीं मिल रहा, बच्चों की मेंटेनेंस नहीं मिल रही, ठीक है, मुख्तलिफ किस्म के हो सकते हैं, ठीक है, किसी को तनख्वाह देर से मिल रही है, किसी को पेंशन का मसला है, कोई सरकारी इदारा कोऑपरेट नहीं कर रहा, कोई रिश्वत तलब कर रहा है, तो कोई भी अगर किसी किस्म का मसला है तो हमारे पास जैसे कहते हैं ना कि ऑल इन वन सर्विस, तो हमारी मुख्तलिफ इदारों के साथ इंटीग्रेशन भी है। जैसे सिंध कंप्लेंट मैनेजमेंट सेल है, गवर्नमेंट ऑफ सिंध का एक बहुत अच्छा इनिशिएटिव है। लोग हमारे कॉल सेंटर पे कॉल करके अपनी कंप्लेंट बताते हैं। मैं आपको मिसाल देती हूँ युसरा के, जैसे कश्मीर के किसी गाँव से एक खातून कॉल करती है कि मेरे गाँव में टीचर नहीं आ रहा, ठीक है, या जैकबाबाद के किसी गांव से बंदा कॉल करता है कि मैं एफआईआर तक कराने गया था लेकिन पुलिस ऑफिसर मुझसे रिश्वत मांग रहे हैं, मैं क्या करूं। बिल्कुल ठीक है, अब हम उसको मुफ्त कानूनी मशवरा भी दे सकते हैं, साथ में उसको थोड़ी रेमेडी भी बताते हैं कि भाई आप अपनी कंप्लेन दर्ज कराना चाह रहे हैं, मुहतसब आला का एक दफ्तर है जिसमें सरकारी इदारे से शिकायत अगर आपकी है, आपका जायज़ काम है, नहीं हो रहा, उसमें नहीं रुकावट आ रही है, तो फिर हम उस शिकायत को उनकी तरफ हम उसको रेफ़र कर देते हैं और वो उस तरह से उनको घर बैठे वहाँ पे रिलीफ मिलता है। स्कूल वाली मिसाल में दे रही थी, तो यहाँ पे हम सिंध सेक्रेटेरिएट में जो हमारा परफॉर्मेंस मैनेजमेंट सेल है, उनको उनकी कंप्लेन दर्ज कराते हैं और घर बैठे उस खातून को जो है उसके स्कूल का मसला हल होता है, क्योंकि यहाँ से सेक्रेटेरिएट से उनको लेटर जारी होता है मुतलका ईडीओ एजुकेशन को, और इस तरह से जो है ना हम लोगों को रिलीफ दे रहे हैं। अच्छा, इसके हर किस्म के मसाइल होते हैं, ठीक है, रोज़मर्रा ज़िंदगी से मुतालिक जो आम इंसान मसाइल फेस करता है, हर तरह के ज़्यादा मसाइल। बिल्कुल, बहुत अच्छे सॉल्यूशंस तो आपने बता दिए, लेकिन एक बात मैं आपसे पूछना चाहूँगी कि आप अभी लीगल एड सोसाइटी के साथ सर्व कर रही हैं, तो लोग आप तक पहुँचें कैसे, आप तक रसाई कैसे मुमकिन है, जो हमारी लड़कियाँ हैं या ख़वातीन हैं जिनको ये सारे मामला दरपेश आते हैं, तो आप तक रसाई कैसे पॉसिबल है, वो ज़रा बता दीजिए। जी, अब तो डिजिटल मीडिया का दौर है और बड़ा आसान तरीका है, ठीक है। एक तो ये है कि हमारा जो है ना, जिस तरह मैंने बताया कि हमारा लीगल एडवाइजरी कॉल सेंटर है, 0800 70806 एक नंबर है, टोल फ्री नंबर है, आप घर बैठे इस नंबर पे कॉल करें और मुफ्त कानूनी मशवरा लें। दूसरा तरीका ये है कि आप हमारी लीगल एड सोसाइटी पे जाएं, वहाँ पे हमारा जो है लीगल चैट बॉट है नाज असिस्ट के नाम से, जस्टिस नासिर असलम जाहिद साहब जो चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट रहे आप और फार्मर सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस हैं, उनके नाम पे जो है नाज असिस्ट के नाम से जो है हमारा लीगल चैट बॉट है जो मुख्तलिफ ज़बानों में आपको मुफ्त कानूनी मशवरा देता है, ठीक है। अच्छा, इस चैट बॉट तो बहुत सारे आजकल AI से रिलेटेड आए हुए हैं, इस चैट बॉट में और आम चैट बॉट में क्या फ़र्क है वो मैं बताना ज़रूरी समझूंगी कि ये आपको पश्तो में, उर्दू में, इंग्लिश में, किसी भी लैंग्वेज में, मतलब कि ये अपनी जो ज़बानें हैं उसमें ये आपको देगा, नंबर एक। नंबर दो, इसके अंदर जो नॉलेज बेस है, ये जो हमें 3,60,000 से ज़्यादा लोगों के सवालात थे, कानूनी मसाइल थे, ये नॉलेज बेस उसका फीड इन वो वाला किया गया है। तीसरी इसकी खसूसियत ये है कि ये चैटबॉट आपको फिर इंसान वकील से कनेक्ट कराता है। आपको रात के 2 बज रहे हैं, आपको कानूनी मशवरा चाहिए, या आपको पाकिस्तानी कॉन्टेक्स्ट के अंदर आपको लीगल मशवरा देगा, मुफ्त कानूनी मशवरा। उसके बाद अगर आप सेटिस्फाई नहीं है, वो आपसे पूछेगा कि क्या आपने इंसान वकील से बात करनी है, आप कहते हैं हाँ, तो वो फिर आपको कनेक्ट करवाता है, ठीक है। तो इस तरह से जो है ना हमारी सर्विस चल रही है कि अगर किसी ने भी हमारे पास आना है तो वो हमारा 0800 70806 इस पे कॉल करे, या हमारे लीगल एड सोसाइटी की वेबसाइट पे जाए, वहाँ पे हमारा जो है ये जो नाज असिस्ट हमारा चैट बॉट है ये अवेलेबल है। इसके अलावा FTC शहरा फैसल पे हमारा हेड ऑफिस है, क्लिफ्टन 2 तलवार पे हमारा सिंध लीगल एडवाइजरी कॉल सेंटर है, सिंध के डिवीजनल लेवल पे हमारे दफातर हैं, सखर में, सांगड़ में, दादू में, शहीद बेनज़ीराबाद में, खैरपुर में, ठीक है। इसके अलावा इस्लामाबाद में हमारा दफ्तर है। तो बहुत सारे तरीके हैं हम तक पहुंचने के लिए भाई। अच्छा, मुझे इन्हीं चीज़ों से एक चीज़ जहन में आई है कि ये जो इतने सारे काम हैं आपके, इतनी सारी जगहों पे आप काम कर रहे हैं, इतने सारे लोगों के साथ काम कर रही हैं, कोई ऐसा केस जो आप हमसे शेयर करना चाहें जिसमें ये लगा हो कि बहुत चैलेंजिंग भी रहा और उसको हल करना बहुत मुश्किल था, लेकिन विद द कोलैबोरेशन ऑफ टीम और बहुत सारे जो हमारे कैरेक्टरिस्टिक्स होते हैं उनको देख के और आपने वो करके दिखाया, तो मैं बड़ा इंटरेस्ट ले रही हूँ उस चीज़ में कि वो केस ज़रूर आप हमें बताएं। जी श्योर।
इस तरह से है कि देखें युसरा, केस तो हमें मुख्तलिफ नौयत के आते हैं। मैं ऑडियंस को यहाँ पे ये भी बताना चाहूँगी, मॉर्निंग शो की तरफ से एक तोहफा समझें सिंध के अवाम के लिए ख़ास तौर पे, कि वो वाले लोग जो वकील अफोर्ड नहीं कर सकते, ख़ास तौर पे ख़वातीन, मार्जिनलाइज्ड कम्युनिटीज़, उनको हम लिटिगेशन की सर्विस भी देते हैं। लीगल एड सोसाइटी गरीब अफराद जिनको इंसाफ नहीं मिल रहा, सिर्फ मशवरा नहीं देती, हम उनका केस फिर लिटिगेशन डिपार्टमेंट को फॉरवर्ड करते हैं। अगर वो हमारे क्राइटेरिया पे पूरा उतरते हैं तो हमारा वकील कोर्ट में भी जाता है। एक चीज़ ये बतानी थी। दूसरा आपका सवाल, देखें हमारे लिए हर केस जो है ना बहुत इंपॉर्टेंट होता है। हमारे लिए वो छोटा मसला है, लेकिन उस बंदे के लिए तो जान का मामला है ना भाई। ठीक है, किसी का बिजली का बिल भी अगर लेट सपोज कि वो उसने 5,000 की सिर्फ बिजली चलाई या 500 की और उसका 5 लाख का बिल आ गया, उसको तो जान के लाले पड़े हुए हैं ना। ठीक है, तो इस तरह के जो है, अब हमारे पास जिस तरह से एक केस रिसेंटली आया कि एक बच्ची ने, एक सिस्टर ने कॉल की, बहन ने हमारी ने, कि मेरे घर में मेरा भाई जो है, मेरा भाई और भाभी मेरी माँ को और मुझे टॉर्चर कर रहे हैं। ठीक है, मेरी अम्मा को भी मार रहा है, मुझे भी मार रहा है और हमें घर से निकाल रहा है। ठीक है, तो उसको, और मैं वकील भी अफोर्ड नहीं कर सकती, मैं क्या करूं? अब ऊपर से बेटे का माँ का ताल्लुक, भाई है, ठीक है, खूनी रिश्ते हैं, तो इस तरह के केसेस हमारे पास आते हैं। तो हमने यहीं से बैठ के उनको एडवाइस किया कि आपने किस तरह एप्लीकेशन जो है मजिस्ट्रेट के पास लेके जानी है। हमने मतलब कि उसको इस तरह से गाइड किया, उस क्लाइंट को पूरा प्रोसेस उसको स्टेप वाइज समझाते गए कि इन द एंड जो है उसको रिलीफ मिला। ठीक है, इसी तरह हमारे पास और तरह के केसेस आते हैं। 4 बच्चे हैं, 5 बच्चे हैं, खामन जो है वो मेंटेनेंस नहीं दे रहा, खामन दूसरी जगह शादी करना चाह रहे हैं, मुझे घर से निकाल दिए। कोई खातून आती है, मैंने 20 साल इस बंदे के साथ शादी में गुजारे, अब उसने मुझे तलाक दे दी है, मैं सड़क पे आ गई हूँ, मेरे पास, मुझे जायदाद में हिस्सा कहाँ मिला? मैंने तो सारा उसका घर संभाला ना, मैंने सिर्फ उसके बच्चे संभाले, उसके घर की सफाइयाँ की, घर के काम किए, उसने जायदाद भी बनाई, मैंने अनपेड वर्क किया। तो आप अगर थोड़ी देर के लिए हमारे वो सिस्टम में आए और देखें तो आपको एहसास हो कि किस तरह का हम काम कर रहे हैं। माशरे को बहुत ज़्यादा ज़रूरत है। ठीक है, तो हर केस जो है ना वो इस तरह का होता है कि हमारा दिल करता है कि आपका भी दिल करेगा कि मैं कंट्रीब्यूट करूं इसमें। बिल्कुल ऐसा ही है, इसीलिए मैं ये सुनना भी चाह रही थी कुछ ऐसे केसेस, ताकि हमें आपके काम की नौयत का भी अंदाज़ा हो और ये जो सारा प्रोसेस है वो भी हमारे नाजरीन तक पहुंच सके। बिल्कुल, इसी तरह और केसेस हमारे पास आते हैं, ख़ासतौर पर जो छोटी उम्र की बच्चियों की शादी हो रही होती है। ठीक है, बच्ची की उम्र अभी 15 साल है, 12 साल है, 14 साल है। ठीक है, रिलीजियस माइनॉरिटीज़ की बच्चियां होती हैं, फोर्स्ड कन्वर्जन का आपने नाम सुना होगा, थ्रू मैरिज। ठीक है, तो उसके ऊपर हमने काफ़ी वो काम किया। तो मतलब कि हमारा जो सिंध है, हमारा जो पाकिस्तान है, अल्लाह पाक ने इसको एक मकाम दिया है। जैसे हमने ये खूबसूरत सिंध मॉर्निंग लगाया हुआ है और एक इंटरफेथ हार्मनी हमें नज़र आ रही है, हमारे मुल्क की डाइवर्सिटी है। तो एक्चुअल जो इस मॉर्निंग शो का भी मकसद है और जो हमारा भी मकसद है, और हमारा मुल्क जिस नज़रिए के तहत बना था, हमारा जो झंडा सब्ज़ सफ़ेद है कि यहाँ पे डाइवर्सिटी है, यहाँ पे इंसानों को हकूक़ मिलते हैं, यहाँ पे सूफीज़म है, यहाँ पे हिंदू, मुसलमान, सिख सब भाई भाई हैं, क्रिश्चियन है, सब भाई हैं। लाइक जैसे ये टेबल पे गुलदस्ता रखा है, डिफरेंट कलर्स हैं तो गुलदस्ता है ना, ऐसा ही है। तो इंसान की ज़िंदगी भी इसी तरह से है। जब डाइवर्सिफाइड होते हैं हम, लोगों के साथ मिलजुल कर चलते हैं, तभी हमें हमारी ज़िंदगी का असल मकसद हासिल होता है। ऐसा ही है। बस हम सबको चाहिए, मैं इस प्रोग्राम के तवज्जो से तो यही कहूँगी कि ये जो इंसानी हकूक़ के मामलात हैं, ये जो केस हमारे पास डेली, यकीन करें युसरा, एक दिन में 800 कॉल्स भी हमें आती हैं। ठीक है, 800 लीगल क्यूरीज भी लोगों की आती हैं कि मेरा ये मसला है, मेरा ये मसला है। ये मसाइल तब कम होंगे जब आगाही होगी, आप जैसे लोग इस तरह के प्रोग्राम करेंगे और लोगों को पता चलेगा कि फोरम्स मौजूद हैं, गवर्नमेंट उनके लिए काम कर रही है। अब ये जो हम जिस प्रोग्राम को मैं लीड कर रही हूँ, सिंध लीगल एडवाइजरी कॉल सेंटर, इस गवर्नमेंट ऑफ सिंध इसको चला रही है। लोगों के लिए गवर्नमेंट की तरफ से समझे कि ये एक तोहफा है, बिल्कुल, कि आप घर बैठे और आपको हाई कोर्ट का वकील जो है वो मुफ्त कानूनी मशवरा देगा।
जी जी बिल्कुल, बहुत इन्फॉर्मेटिव जो है वो हमारे पास गुफ्तगू रही रुखसाना साहिबा की। अब हम चलते हैं अगले सवाल की तरफ़ जेको आहे अल्ताफ़ वसीम साहब खां। त सर तव्हां खां मां इहो ॼाणणु पसंदि कंदसि त तव्हां एतिरी तहक़ीक़ कई आहे माशाल्लाह सां, पर कहिड़ो अहिड़ो सुवालु आहे जंहिंजो जवाबु अॼु ताईं तव्हां खोजंदा रहिया आहियो ऐं तव्हांखे न मिलियो आहे? ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेके असांजा तहक़ीक़ कंदड़ नौजवान आहिनि इन्हनि जे लाइ तव्हां कहिड़ियूं सलाहूं ॾियणु पसंदि कंदा? तहक़ीक़ में काई शइ आख़िरी कान्हे जो चइजे त हाणे इहा रिसर्च असां पूरी करे छॾी आहे। जो जीअं जीअं तव्हां इन डेप्थ वञो था तीअं तीअं नवां रुख जेके आहिनि उहे ज़ाहिर थियनि था। सो मुख़्तलिफ़ मौज़ूआत आहिनि ऐं ॿी जेका ख़ासि तव्हांजे हिन प्रोग्राम जे तवसुल सां जेका मां ॻाल्हि करणु चाहियां थो यूथ जे लाइ, या रिसर्च स्कॉलर्स जेके कॉर्डियली इन्वॉल्व आहिनि पंहिंजे जेके रिसर्च में, उहे त हाणे जॾहिं असां तहक़ीक़ कंदा हुआसीं न त असांखे एतिरियूं अपॉर्चुनिटीज़ न हुयूं। असांजे ज़माने में डिजिटल लाइब्रेरी कान हुई। असांखे मुख़्तलिफ़ लाइब्रेरी लाइ पंहिंजा वॾा कशाला करणा पवंदा हुआ की कहिड़ो किताबु किथे आहे, कहिड़ो किताबु किथे आहे, रेफरेंसिस ॻोल्हणा हूंदा हुआ। ऐं हाणे त कंपेरेटिव स्टडी आहे, दुनिया जे लाइब्रेरीज़ सां तव्हांजी रसाई आहे, जस्ट अ क्लिक अवे। क्लिक आहे। पर जेका मसइलो आहे त हाणे ॾिठो आहे न यूनिवर्सिटीज़ में इहे सिचुएशन आहे त कई PhD जेके आहिनि डॉक्टरेट थीसिस या उहे उन पैमाने जा न आहिनि जेके हायर एजुकेशन कमीशन में रिजेक्ट करे छॾियो आहे त भई हीअ जेका आहे प्रॉपर रिसर्च कान्हे का, हीअ कापी आहे, नकल आहे, या मिसाल जी ॻाल्हि उहा ओरिजिनल रिसर्च न आहे। त हाणे जॾहिं अपॉर्चुनिटीज़ तव्हां वटि आहिनि तव्हां पंहिंजी गाइड बि तव्हां वटि मौजूदु आहे त भई हाणे तव्हां घटि में घटि कोई सर जोड़े वियो त सही न। PhD स्कॉलर, MPhil स्कॉलर या पोस्ट डॉक्टरेट जेको बि करे थो या कंहिं बि फील्ड में, ज़रूरी कोन्हे त उहो डिग्री जे लाइ जेका रिसर्च उन में तव्हांजो पंहिंजो ओपिनियन कंक्लूजन तव्हांजो आहे। रेफरेंस भई फलाणे पर हीअं चयो, हाणे तव्हांखे कंक्लूड करिणो आहे। पोइ राइट आर रॉन्ग त तव्हां हिकिड़ो कंक्लूड कयो था, तव्हां पंहिंजी राय ॾेई छॾी न माण्हुनि खे, छो जो उहा दैट इज़ नॉट फाइनल। पर तव्हांजा एक्सपर्ट्स जेके आहिनि उहे बि तव्हांजे उन थीसिस खे, तव्हांजे मोनोग्राफ खे उनखे रिव्यू कनि था। ऐं दुनिया में जॾहिं पब्लिश थिए थो पियो त दुनिया ॾिसे थी। पर तव्हां ॿियनि जी राय ते डिपेंड न कयो, तव्हां ॿियनि जा राय ॾियो, पर घटि में घटि एज अ रेफरेंस तौर तव्हां उनखे इस्तेमालु करे सघो था, बट एट लास्ट जेको तव्हांजी सजेशन आहे या तव्हांजो ओपिनियन आहे उहो मोस्ट इम्पोर्टेंट आहे। उन में मां त हमेशह पंहिंजनि स्टूडेंट्स खे बि ईअं चवंदो रहियो आहियां, मां बि ईअं बिलीव कयो आहे त रिसर्च में प्रोबेबिलिटी आहे ई कान, मे बि न हूंदो आहे, थी सघे थो या मुमकिन आहे हीअं हुजे न, पोइ तव्हां चओ आहे या न आहे, पोइ हीअ शइ तव्हां हुन में न आहे त भई मे बी आर माइट बी आर दिस एंड माना उन में त तव्हां पाण ई श्योर कोन आहियो न, पाण श्योर न आहे त उहा दैट रिसर्च इज़ नॉट अ रिसर्च। सो इन शइ खे ज़हन में रखणु खपे ऐं कोशिशि कजे त पिलगर में हीअ जेका आहे कापी या नकल, छो जो जॾहिं इहे नकल वारियूं सिटरूं या इहे रेफरेंसिस या कोट्स जॾहिं तव्हां ॾियो था त पोइ वरी तव्हांजी थीसिस जेका आहे, तव्हांजो रिसर्च पेपर जेको आहे उहो अपलोड ई नथो थिए, उन में राइट्स जो मसइलो अची थो वञे ऐं उहा शइ तव्हांजी जेका तव्हां महिनत कई आहे उहा, तंहिंजे करे ठीकु आहे जेकॾहिं तव्हां का शइ लॻे थी त उन में उनखे तव्हां एडिट कयो पंहिंजे अंदाज़ सां, पर उन में तव्हांजी राय ज़रूरु हुजे। सो महिनत जो जहान आहे ऐं असांखे रिसर्च वारो मैदान असांजो ॾाढो ख़ाली आहे, छो जो हाणे असांजी बदकिस्मती हाणे इहा थींदी वञे त असां पढ़ूं ई सिर्फ़ु नौकिरीअ जे लाइ था। इहो हिकिड़ो वॾो अलमियो आहे वॾो अलमियो आहे। ऐं असांजी किथे किथे त मां ईअं ॾिठो आहे त असां डॉक्टरेट बि जेका आहे न उहा बि सिर्फ़ु स्केल्स जे लाइ या मॉनिटरी बेनिफिट लाइ, प्रमोशन लाइ था कयूं। इन शइ जो असांखे फ़ाइदो कोन्हे। भई ठीकु आहे, तव्हां कंट्रीब्यूट कयो। हीअ जो वॾा वॾा माण्हू कमु करे विया आहिनि, इन्हनि खे 550 किताब जा राइटर आहिनि। मां चवंदो आहियां मिर्ज़ा कलीज बेग शमसुल उलमा आहे, पंहिंजे ज़माने जो कलेक्टर हो, हुनखे कहिड़ी ज़रूरत आहे किताब लिखे, पर 300 खां मथे किताबनि जो उहो राइटर आहे। भई कलेक्टर आहे ज़माने जो, हुन ज़माने जो कलेक्टर वाइस राय गवर्नर जी हैसियत रखंदो, हुनखे वॾी फैसिलिटीज़ हुयूं। पर मां ईअं पढ़ियो आहे त हू
कलीज बेग साहब हिकिड़ी टेबल ते एट ए टाइम 4 सब्जेक्टनि ते कमु, हर 4 कुर्सियूं 4 कॉर्नर ते रखियल हूंदियूं। हिस्ट्री ते कमु करे थो, थींदे थींदे वरी इहो आइडिया हुनजो चेंज थी वियो, वरी चांहि में कॉफ़ी, उन ज़माने में अलामा साहब चांहि बि पीअंदो, कॉफ़ी बि शब्द, वरी घुमी फिरी वरी होॾे पॉलिटिकल साइंस वारे कॉर्नर ते अची वेंदो, वरी उते कमु करे करे वरी ॿी कॉर्नर, हाणे एट ए टाइम 4 किताबनि जी पब्लिकेशन त हुन कमु थो करे पियो। ऐं उहो शम्सुल उलमा आहे, हुन न कंहिं रिवार्ड जे लाइ, न कंहिं अवॉर्ड जे लाइ, न कंहिं प्रमोशन लाइ, कंहिं लाइ बि इहो कमु इहो हुनजो पैशन हुयो। इहो हिकिड़ो उनखे ज़िंदा रखण वारो, की कई कलेक्टर मरी विया, खपी विया, हुनजे क़बर जी बि ख़बर कान्हे का, पर कलीज बेग इहो असांजे दिलनि में, ज़हननि में, असांजे कोर्सनि में, सिलेबस में उहो आहे, छाकाणि त हुन पंहिंजा इल्मी कारनामा कया। तव्हांखे यूनिक बणाए थो, तव्हांखे ज़िंदा रखे थो। हाणे त दुनिया ईअं अची वई, अॻे त ठीकु आहे भई दरियापुर थी विया, किताब बि मसौदा बि, हाणे त तव्हां दुनिया में जेसिताईं इहे डिजिटली तव्हां वटि सभु अवेलेबल हाणे तव्हां दुनिया जे हर कुंड में पिया आहियो, त हाणे तव्हांखे ज़िंदा रखण लाइ ज़रिया खोड़ हिते वधि में वधि कमु कयो ताकी तव्हांखे दुनिया ॾिसे। ऐं असांखे त घटि में जेके अंडर डेवलप कंट्रीज़ आहियूं न, असांखे साइंस जे फील्ड में, तहक़ीक़ जे फील्ड में इलाही वॾो कमु करिणो आहे। सो असां वटि मौक़ा मौजूदु आहिनि, सो नौजवाननि खे मां इहो मशवरो ॾींदुमि त भई कोशिशि कयो जेतिरो वक़्तु थी सघेव तव्हां पंहिंजे सब्जेक्ट में, जिते जिते तव्हांजी मास्टरी आहे, जिते जिते तव्हांजो इंट्रस्ट आहे, हुन में पंहिंजे चॉइस जा टॉपिक्स खणो, सेमिनार्स में, कॉन्फ्रेंसिस में, तव्हां मैगज़ीन्स में कंट्रीब्यूट कयो, तव्हां पंहिंजो नालो पैदा कयो, सिर्फ़ु नौकिरी न कयो। तव्हांजे कम में यूनिकनेस नज़र अचे ऐं तमामु सुठी तव्हां हिकिड़ी असांजे नौजवाननि खे सजेशन ॾिनी त पंहिंजे पाण खे यूनिक बणायो, पंहिंजे कम खे यूनिक बणायो। नालो, फेम इहो सभु वक़्ती तौर आहिनि, पर तव्हांजो कमु हमेशह जे लाइ रहंदड़ आहे। आइडेंटिफिकेशन एज़ स्कॉलर पंहिंजी उहा वॾी आइडेंटिफिकेशन आहे। बिल्कुलु बिल्कुलु, महिरबानी सर, तव्हां तमामु सुठी सजेशन असांजे नौजवाननि खे ॾिनी। अच्छा मैडम, आपकी तरफ चलते हुए एक सवाल मैं आपसे करना चाहूँगी कि पाकिस्तान में अभी जो खुसूसन अब सिंध की बच्चियाँ, पाकिस्तान की बच्चियाँ या नौजवान लड़कियाँ या हमारी ख़वातीन जो सब आपको देख रही हैं इस वक्त, उनके लिए आपके पास क्या पैगाम है और किस तरह से वो अपने ख्वाबों को पूरा कर सकती हैं, जिस तरह से आपने और मैंने किया, और वो जो ख़वातीन आपको देख रही हैं उनको बताएं उनके लिए क्या सोर्स ऑफ इंस्पिरेशन होना चाहिए? जी युसरा, जब आप मुझसे सवाल कर रही थी ना, तो मैं वापस अपने बचपन की तरफ चली गई थी जब मैं स्कूल में पढ़ रही थी। मैं टाइम है हमारे पास? 1-2 मिनट है? बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। मैं आपको बताती हूँ कि जब मैं पढ़ रही थी ना, तो बचपन में, आज भी वही दौर उसी तरह से ही डायरेक्टली इनडायरेक्टली है पाकिस्तान में, ख़ास तौर पे हमारे इलाके में तो है ही है ना, कि भाई लड़कियां इतना पढ़ के क्या करेंगी, हमने कौन सा जॉब करानी है, नौकरी करवानी है। एक तो ये स्टिग्मा है ना कि या तो अगर बहुत सारे खानदानों में ये भी होता है कि जैसे अगर प्रोफेशन में आपको कहीं जाना भी है एज अ प्रोफेशनली, तो उसके लिए लड़कियों के सिर्फ या तो डॉक्टर या टीचर, बस ये 2 लिमिटेड हमारे पास प्रोफेशंस की ऑप्शंस हुआ करते थे। बिल्कुल, मैं इस बात को भी याद रखिएगा, इस पे भी कमेंट करूंगी। तो जब मैं पढ़ रही थी तो मुझे पहला तो चैलेंज ये वाला मिला ना कि लड़की ने पढ़ के करना क्या है। बिल्कुल, मार धाड़ करके अम्मी अब्बू ने मेहनत करके मुझे मैट्रिक करा लिया। उसके बाद जब मैंने मैट्रिक के एग्ज़ाम में मैं फर्स्ट आई अपनी क्लास में। मैट्रिक में उस वक्त आपको पता है पंजाब के बोर्ड से पढ़ना और पास करना, बहावलपुर बोर्ड से, तो बड़ा टफ एग्ज़ाम था। तो वो मैंने माशाल्लाह क्लास में फर्स्ट आ गई। तो रात को हमारे जो बड़े बूढ़े थे हमारे घर में, वो सराइकी ज़बान है जो कहते हैं मेड़ करते आ वञण, सिंधी सराइकी काफ़ी मिक्स है, वो एक रिक्वेस्ट लेके सारे आ गए कि भाई इस बच्ची को अब आगे कॉलेज नहीं पढ़ाना, ठीक है। लेकिन मैंने भी यकीन करें कि अपनी हर किताब पे लिख रखा था एक शेर, जो मैसेज आप कह रही हैं कि बड़ों को, बच्चियों को, लड़कियों को क्या देना चाहिए, मैंने उस बचपन में कहीं पे वो शेर पढ़ लिया था। प्लीज, कि बड़ा गरूर है तुझको ए सर फिरे तूफान। वाह, बड़ा गरूर है तुझको ए सर फिरे तूफान। यस, बड़ा गरूर है तुझको ए सर फिरे तूफान, मुझे भी जिद है कि दरिया को पार करना है। तो ये वो शेर था कि जो मैंने ना हर किताब पे लिख रखा था ना। तो आप यकीन करें कि मेरे ताया अब्बू वो अपनी पगड़ी उतार के मेरे पाँव पे रख दी कि अब सोचें कि 15 साल के बच्चे की उम्र कितनी होती है, कि बेटा आप जिद ना करो, क्योंकि 3 दिन से मैंने खाना नहीं खाया था कि मुझे कॉलेज में एडमिशन लेना है। अब कहाँ गांव, कहाँ शहर का कॉलेज, कहाँ इकोनॉमिकली हम्बल बैकग्राउंड से आपका ताल्लुक़ हो। तो मेरे वाले साहब ने जब मेरे चेहरे की तरफ देखा,
उन्होंने कहा कि भी मेरी बेटी को इतना परेशान मत करो। मेरे वालिद साहब जो थे वो लिटरेट नहीं थे, अनपढ़ थे, लेकिन वैसे वो बड़े एजुकेशन वाले थे, तालीम याफ्ता थे। आपको पता है तालीम याफ्ता होने में और लिटरेट होने में भी फिर ज़मीन आसमान का फ़र्क है। तो वो जो बचपन की कहानी है वो आज तक मुझे लगता है कि किसी ना किसी लड़की में अभी भी मौजूद है, वो वाली रुकावटें अभी भी मौजूद हैं। बहुत सारी लड़कियों। लेकिन बात वहाँ पे आती है यूसरा के जब आप रुकते नहीं हैं अपने हकूक़ के हासिल करने के लिए, लड़ते हैं। हमारे मुझे जितनी भी ख़वातीन देख रही हैं, आपने अगर स्कूल की तालीम नहीं मुकम्मल की हुई, कॉलेज की नहीं की हुई, यूनिवर्सिटी की नहीं की हुई, आप कोई डॉक्टर नहीं है, इंजीनियर नहीं है, लेकिन फिर भी अगर आपको शऊर है तो आप तालीम याफ्ता हैं। और उस तालीम का आप फ़ायदा कैसे ले सकते हैं कि आने वाली बच्चियों को पढ़ाएं, इस सिलसिले को रोकें नहीं। अपने बच्चों की अच्छी तरबियत करें, बेटों की अच्छी तरबियत करें, अगर छोटे भाई हैं उनकी अच्छी तरबियत करें, घर का माहौल इस तरह से बने। पहले तो सिर्फ यही कहा जाता था हाँ। कि लड़कियों को घरदारी सिखाएं और उनकी तरबियत अच्छी करें और उनको इंसान बनाएं, लेकिन मैं समझती हूँ कि दूसरा हमने इतना जोर दिया लड़की के पैदा होने से लेकर उसके उठने, ऐसे चलना है, ऐसे बैठना है, ऐसे ट्रीट करना है, ऐसे खाना है, ऐसे चार बंदों के सामने बात करनी है। हमने इतना लड़कियों को दबाया, इतना कि हम लड़कों की तरबियत करना भूल ही गए। बिल्कुल। आप देखें हमारे पास जो सारा दिन कॉल्स आती हैं, आप किसी भी थाने का रिकॉर्ड उठा के देख लें, वहाँ पे चोरी किसने की, डकैती किसने की, जना किसने किया, करप्शन किसने की, मारधाड़ कौन कर रहा है, एक्सीडेंट सड़कों पे कौन कर रहा है, लड़के हैं ना, मर्द है ना, ठीक है। बिल्कुल। वजह क्या है इसकी कि हमने मोरल एजुकेशन में लड़कों को कहीं पीछे छोड़ दिया, भुला दिया हमने उनकी तरबियत करना, ठीक है। ना हमने उनको घरदारी सिखाई, ना हमने उनको माजरत के साथ, अगर किसी को मेरी बात बुरी लग रही हो, इंतहाई माजरत के साथ हमेशा बुरा लगता है। बहुत बाअदब तरीके से रिक्वेस्ट करूंगी, जो हालात और वाकयात देखते हैं कि डोमेस्टिक वायलेंस के जो केसेस हैं ज़्यादा किसके आते हैं, ठीक है। मैं किसी पे वो नहीं दे रही, इल्ज़ाम नहीं दे रही, लेकिन जो हक़ाइक़ है, तहकीक है, उसको मद्देनज़र रख के देखें कि ये जो चोरी है, गुंडागर्दी है, पर्स छीन के जा रहा है, कुछ कर रहा है, आपकी 4 साल की बच्ची से लेकर आपकी 70 साल की बच्ची तक जो महफूज नहीं है, ये जो वाक़यात दिल दहला देने वाले अभी आपने सुने हैं, सरगोदा का वाक़या है, उसके बाद कराची का वाक़या है, किसने तरबियत करनी है हमारे मर्दों की? मैं तो सिंध मॉर्निंग शो के तवसत से यही कहूँगी कि सॉरी, आपका सवाल थोड़ा सा ये था कि बच्चियों के लिए क्या पैगाम देंगी, तो उस पैगाम का मेरा हिस्सा है तमाम वालिदैन से, तमाम ख़वातीन से कि खुदा के लिए वक्त आ गया है कि अब तवज्जो चेंज करें, बेटियों की तवज्जो करें, बेटियों की तरबियत पे तवज्जो करें, लेकिन ज़्यादा तवज्जो जो है ना अब हमें मर्दों पे देनी चाहिए। रुखसाना साहिबा, बहुत शुक्रिया आपका कि आपने हमें इस माशरे के हक़ाइक़ से आगाह किया। बहुत सारे लोग इन बातों को करने से घबराते हैं, कतराते हैं, वो खुलेआम इस तरह से इनको डिस्कस नहीं करते, लेकिन आप में इतनी हिम्मत है और आप जिस इदारे में काम कर रही हैं वो लोगों को इतना सपोर्ट कर रहा है, इतने केसेस आपके पास आ रहे हैं, उनको सॉल्व किया जा रहा है, उनको सॉल्यूशंस दिए जा रहे हैं, तो ये एक बाइख्तियार ख़वातीन होने का या बाइख्तियार खातून होने का एक ऐसा पुख्ता सबूत है, क्योंकि आप एक सोर्स ऑफ इंस्पिरेशन भी हैं हमारी सोसाइटी की लड़कियों के लिए और मैं समझती हूँ लड़कों के लिए भी। आप बहुत शुक्रिया। तो बहुत शुक्रिया। अच्छा, आख़िर में मां पंहिंजे महिमाननि जी शुक्रगुज़ार आहियां त उन्हनि पंहिंजे क़ीमती वक़्त मां असांजे लाइ टाइम कढियो ऐं असां वटि कही आया, असांखे टाइम ॾिनो, असां सां तमामु सुठी दिलचस्प ॻाल्हियुनि जो हिकिड़ो गुलदस्तो हुयो असां वटि, जेको असां तव्हां सां शेयर कयोसीं। अहिड़ी इंफॉर्मेशन हुई जेको शायदि मूंखे बि ख़बर कोन हुई ऐं तव्हांखे बि ख़बर न हुजे त सिंध में असां वटि अहिड़ा माग़ब मौजूदु आहिनि, तफ़रीह मक़ामात मौजूदु आहिनि जिते असां पंहिंजी फैमिली सां गॾु वञी इंजॉय करे सघूं था। ऐं ॿी तरफ़ ॾिठो वञे त जेके बि असांजा डोमेस्टिक इशूज़ आहिनि या सिविल इशूज़ आहिनि या तव्हांखे को बि लीगल इशू आहे त तव्हां उन में कीअं मदद हासिल करे सघो था। महिरबानी अल्ताफ़ साहब, तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां असांजे लाइ टाइम कढियो ऐं एॾा सुठा जेके आहिनि से असांखे तारीख़ी माॻ जे बारे में तव्हां आगाही ॾिनी ऐं एज़ अ रिसर्चर मां तव्हांजी ॻाल्हियुनि सां तमामु घणो रिलेट बि कयो आहे त वाक़ई जेका रिसर्च आहे उहा हिकिड़ी वसी फील्ड आहे। सो ज़रूरु हिकिड़ो पेपर गॾिजी लिखंदासीं इन
ते ऐं महिरबानी तव्हांजी ऐं रुखसाना साहिबा थैंक यू सो मच आपने हमें इतने इंफॉर्मेशंस दी केसेस के बारे में जो डोमेस्टिक केसेस हैं लीगल इश्यूज हैं ताकि जितने भी हमारे नाजरीन आपको सुन रहे हैं या देख रहे हैं वो इनसे ज़रूर फ़ाइदा उठाएंगे। त पाण हाणे सूमर खां वठी जुमे ताईं सुबुह जो रोज़ु मिलंदासीं ऐं नयनि महिमाननि सां गॾु नयूं ॻाल्हियूं मालूमाती शयूं सभु तव्हांजे आॾो पेश कंदासीं। तेसिताईं ॾींदव मूंखे इजाज़त। सिंध मॉर्निंग साथ सलामत।